اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. يا فتاح يا فتاح يا فتاح. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. محمد رسول الله. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراط
सिरातिकल मुस्तकीमा व अला आलिहि हक़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। हम्दो सलात बाद प्यारी जमात सबूरी मुअज़्ज़ज़ो मुहतशम उलमाए किराम सामईन ज़ी वक़ार अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। तवाजे इल्म में आता जो को हियो प्रोग्राम हुजूर सय्यदुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद शरीफ जी आमद जी खुशी में हर साल तवाजे हिन शहर खिपरे में आशिकान रसूल तवां तवाजा दीनी सरबराह हजरत साईं उस्ताजुल उलमा क़िबला मुफ्ती अहमद अली सिकंदरी उस्ताजुल उलमा साईं उम्मीद अली सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया संदुन शागिर्द संदुन साथी तवां सुन्नत जमायत वारा गॾिजी करे हर साल मुझे महबूब जो मीलाद मल्हाईंदा आहियूं। मोमिनो मुसलमानो तव्हांखे ख़बर वा तवां सभिनी जे इल्म में आ त ही अॼोको प्रोग्राम न कंहिं सियासी लीडर जे लाइ न कंहिं वॾेरे जे लाइ न कंहिं चौधरी जे लाइ न कंहिं ऑफिसर जे लाइ बल्कि अॼोको प्रोग्राम ॿिन्ही जहाननि जे सरदार मोहम्मद अरबीअ जे मीलाद जो प्रोग्राम आहे, जंहिंमें तव्हां असां सभु गॾु आहियूं दुआ कयो त मुंहिंजो रब ज़ुल जलाल तव्हांखे असां सभिनीनि खे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद शरीफ मुस्तफ़ा करीम जे आमद मुबारक जी खुशी नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी मुसलमाननि खे पंहिंजे फज़ल सां पंहिंजे करम सां महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो आशिक़ बनाए। आमीन। ज़ोर सां चओ। मां तव्हां प्यारी जमात जे आॾो मशहूर मारूफ़ आयत तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। दुआ कयो त मुंहिंजो रब ज़ुल जलाल मां फ़क़ीर खे उन जे मुतालिक़ हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। प्यारी जमात सगोरीअ खे मुंहिंजो रब ज़ुल जलाल वो हक़ सच ॿुधी करे उन जे मथां अमल जी भी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हाणे माशाअल्लाह ये नज़र खुटी थी वञे पर तव्हांजो तादाद कोन थो खुटे। जाॾो काॾो तव्हां भरिजी आया आहियो। ही जेके बीठल महिरबान आहिनि इहे महिरबान बीहनि इहे होॾे हलिया वञनि, हिते जॻह ख़ाली आहे। इन जॻह खे न रोकिन जो अचु वञो आहे माण्हुनि जी अजायो हिते रश थींदी। बाक़ी हज़रात तव्हां मूं ॾे तवजो फरमायो। माशाअल्लाह तव्हांजो पिंडाल सफ़ा भरियल आहे। हाणे वधीक मुंहिंजे ख़्याल में आशिक़ान रसूल पिया ईंदा इंशाअल्लाह तबारक व तआला, पर वधीक गुंजाइश अञा न रही आहे। तो हाणे मुंहिंजी तव्हां सभिनीनि खे गुज़ारिश आहे त तव्हां महिरबानी फरमाए करे यक ज़ुबान थी करे मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सलातो सलाम पढ़ो। त मां पढ़ियल आयत जो तर्जुमो बि अर्ज़ कयां उन जो तफ़सीर बि अर्ज़ कयां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। था पढ़ो, सब पढ़ो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत
हिकमहा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सुभान अल्लाह। रबीउल अव्वल शरीफ वाली चढ़ गुरजे सुभान अल्लाह जोर से अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो ताकीक मां अल्लाह तबारक व तआला एहसान फरमायो मोमिनन जे मथा जो मां अल्लाह तबारक व तआला मोमिनन ने वडी इज्जत वारो रसूल रवानो फरमायो ऐं उहो रसूल मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्नन मझां बनाहे मलाइकन मझां बनाहे मां अल्लाह तबारक व तआला जेको रसूल रवानो फरमायो उहो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिरी सूरत में मां इंसानन मझां पैदा फरमायो आहे रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही। ओ मुझा अल्लाह तबारक व तआला उन मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कम मुबारक कहिड़ो मुझे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो मां हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इन जे करे रवानो फरमायो जीअं मुझो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां के मां अल्लाह जो कलाम पाक पढ़ी करे बुधाए यतलू अलैहिम आयातिही मुझो कलाम पाक पढ़ी करे बुधाए वयुज़क्कीहिम ऐं मां हबीब मुकर्रम इन जे करे रवानो फरमायो ओ मुसलमान तू गुनाहन में कतल हूंदो मां मुस्तफा रवानो फरमाए करे तोखे गुनाहन खां मां रब बचाए वरतो आहे वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह। वो जो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां इन जे करे रवानो फरमायो त जीअं तव्हांखे हिकमत बि सेखारे तव्हांखे इल्म बि सेखारे ओ मौजा अल्लाह तबारक व तआला हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद मुबारक खां अॻु में छा असां वटि इल्म कोन हुयो छा असां वटि अकुल ऐं हिकमत कान हुई मुझे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में अवां वटि इल्म बि हुयो अवां वटि हिकमत बि हुई तव्हां वटि अकुल बि हुयो पर मां अल्लाह तबारक व तआला मुस्तफा अता फरमाए करे तव्हांजे इल्म में नूर पैदा फरमाए छॾियो आहे। इंसान अल्लाह त बेअकुल कोन पैदा फरमायो इंसान के तो शुरू को अकुल ओ मुझा अल्लाह तबारक व तआला अग में इंसान जो छा हाल मुझे अल्लाह इरशाद फरमायो व इन कालू मिन क़ब्ल तमाम मुझे हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद मुबारक खां अग में लफी ज़लालिम मुबीन तवा खुलियल गुमराही में हुयव तवा गुमराह हुयव तवा राहता भटकियल हुयव मां आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता फरमाए करे तवा के सिद्धी वाट अता फरमाए करे रहम फरमाए छॾियो आहे। आयत सगोरी जो तर्जुमो एतिरो आहे पर मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला तो जो मेहरबानियों इंसानन जे मथा आहिनि तो नबी असां ॾे रवाना फरमाया रुगो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को रवानो फरमायो आदम रवानो फरमायो सैयदना मूसा रवानो फरमायो सैयदना इलियास रवानो फरमायो सैयदना ईसा रवानो फरमायो सैयदना सालिह रवानो फरमायो मुझे रसूलुल्लाह जो ॾाॾो सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम तो रवानो फरमायो जेके मुझे अल्लाह तबारक व तआला आड़ा हम मुझे मुस्तफा जे सदके बचाए वरतो हो रुगो रसूलुल्लाह तो मुझे अल्लाह को अता फरमायो आदम तो नबी ओ मुझे अल्लाह रसूलुल्लाह रवानो फरमाई हाथ चौ
मुसारवा बोल फरमाए एहसान कहड़ो अगन उम्मत ते भी तो एहसान फरमाया है असांजे मथां बि एहसान फरमायो मुझे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो जेको हबीब मुकर्रम मां तव्हांखे अता फरमायो जहिड़ो तहिड़ो रसूल कोन अता फरमायो हुननि खे मां आदम अता फरमायो ॻाल्हि सची आहे मां हुननि खे मूसा अता फरमायो ॻाल्हि सची आहे हुननि खे ईसा नबी अता फरमायो ॻाल्हि सची आहे पर ओ मुसलमान मां तुंहिंजे मथां एहसान फरमाए छॾियो आहे जो मां तोखे जेको नबी अता फरमायो आहे सो आदम जो बि नबी आहे त मूसा जो बि नबी तोखे अता फरमाए छॾियो आहे हुननि खे मां नबी अता फरमाया ही मुझो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबीन जो सरदार नबी अल्लाह तोखे अता फरमायो वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला मुरादे गरीबों की बरलाने वाला वो अपने पराए का गम खाने वाला मुसीबत में गैरों के काम आने वाला सुभान अल्लाह ये रसूल है सुभान अल्लाह ओ मुझा अल्लाह तबारक व तआला तो असां के नबी जो नबी अता फरमायो तो असां के रसूल जो रसूल अता फरमायो रुगो इहो बि फर्क आया को बियो बि फर्क आ मुझे अल्लाह इरशाद फरमायो रुगो इहो फर्क नहीं मां रब जेको रखियो आ इन खां सवा मां अल्लाह तबारक व तआला सवे फर्क रखिया नहीं मुस्तफा जो शान बुलंद फरमायो है सलात पढ़ दो फर्क अर्ज किया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब ये सुस्त सुस्त सलात न पढ़ो अज साईं अहमद अली फरमायो आ त खिपरे जी जमायत वायदो कयो आ त सजी रात में आया सुभान अल्लाह ये दिल में न चजो बोली साहब फसाए छे फथा त कोन्यो व सल्लम अलैहि या हबीब हिकड़ो फर्क ही हुआ तो हुनन के आदम अता फरमायो असां के आदम जो भी नबी अता फरमायो हुनन के तो मूसा अता फरमायो असां के तो मूसा जो भी नबी अता फरमायो हुनन के तो नबी अता फरमाया ऐ हुनन के तो रसूल अता फरमाया ओ मुझा अल्लाह तबारक व तआला तो असां के रसूल जो भी रसूल तन नबी जो भी नबी अता फरमाए छयो है सुभान अल्लाह हिकड़ो फर्क ही हुआ ओ मुझा अल्लाह बियो फर्क केड़ो आ मुझे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो बियो फर्क ही हुआ अग्या नबी ईंदा होया मां अल्लाह हुनन के रवानो फरमाइण वारो आहियां ऐं याद रखजो मुसलमान नबी पाण कोन ईंदा आहियां मुझो अल्लाह हुनन के रवानो फरमाईंदो आ आदम रब रवानो फरमायो आ मूसा रब रवानो फरमायो आ सालेह रब रवानो फरमायो आ हूद रब रवानो फरमायो आ सब नबी मुझे अल्लाह तबारक व तआला रवाना फरमाया पर मुझो अल्लाह तो इरशाद फरमाए अग्या नबी मां रवाना फरमाईंदो हुयुस मां अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मथां इलाइकन जो ड्यूटियूं रखंदो हुयुस कंहिंखे ज़िले जी नबूवत अता फरमाईंदो हुयुस मां अल्लाह कंहिंखे डिवीज़न जी नबूवत अता फरमाईंदो हुयुस ऐं कंहिं नबीअ खे मां अल्लाह तबारक व तआला सूबे जी नबूवत अता फरमाया कंहिं नबीअ खे मां अल्लाह मुल्क जी नबूवत अता फरमाया ऐं कंहिं नबीअ खे मां
अल्लाह खंड जी मिसाल खंड जी मां नबूवत अता फरमाया पर ओ मुसलमान याद रख जा तोखे जेको मां नबी अता फरमायो ओहो नबी ज़िले अताल के जो नबी नाहे बई जहान मुस्तफा लाए मां पैदा फरमाए छड़िया है सारा जहान मुस्तफा जे लाए मोजो हबीबे मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल मोजे अल्लाह जी मखलूक हल वणटण मोजे अल्लाह जी मखलूक हल पखी पखण मोजे अल्लाह जी मखलूक हल मोजो अल्लाह तबारक व तआला इरशाद तो फरमायो इंसान हबीबे मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रो तू जो नबी ना है जबलन ऐ हवा जो मोजो मुस्तफा नबी आहे हर शे जी नबूवत अल्लाह से मुझे मुस्तफा जी झोली में अता फरमाई ऐ जियो भी फर्क ओ मुझे अल्लाह केड़ो फर्क मुझे अल्लाह इरशाद फरमायो मां नबी के रवानो फरमायो नबी नबूवत जे लाए तबलीग फरमाइंदा होया रिसालत जे लाए तबलीग फरमाइंदा होया सैयदना नूह अलैहिस्सलाम 950 साल तबलीग फरमाइया मानू के सजो आदो मानू अचो अल्लाह जी तरफ अचो अल्लाह जी तरफ पर एतरा मानू नूह नबी ते कलमो कोन भरे सकिया ओए सारा नबी पंजो सारी जिंदगी गुजारे करे पंजे रब जुल जलाल ने रवाना थी वया सुभान अल्लाह चो तो मैं ये गल थोड़ी समझाया जोर जोर से सुभान अल्लाह आई मुझे हबीब करीम जी हदीस मुबारक किताब जो नालो सहीह इब्न हिब्बान मशहूर किताब उन किताब में हदीस मौजूद है मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो क़यामत जो लिहाड़ो थींदो उन क़यामत जो मौजो अल्लाह तबारक व तआला सब नबी के घुराइंदो सारे उम्मतन के मौजो रब घुराइंदो ओ नबी यो खबर मां अल्लाह जेका तव्हां जे मथा ड्यूटी रखी हुई सा पूरी कई अथवा या न कई अथवा ओए नबी अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कदा मौजा अल्लाह असा ड्यूटी पूरी फरमाई असा मानो के तौहीद जो पैगाम दिनो मौजो रब जुल जलाल इरशाद फरमाइंदो जे कदे तव्हां ड्यूटी पूरी कई मां अल्लाह के इन जी खबर वा पर जे कदे तव्हां वट को शाहिद आहे त शाहिद पेश कयो सुभान अल्लाह चवो तो अल्लाह ना समझाया सुभान अल्लाह शाहिद त पेश कयो कम कबो अब शाहिद दे एक शाहिद दे टे शाहिद दे जेके भी शाहिद हुंदा शरई हिसाब के पूरो करनो ओ मोजा नबी अवा सच्चा आयो अवा कूड़ा कोन आयो छो त नबी कदे न कूड़ कोन गलाइंदो अल्लाह इरशाद फरमाइंदो जे कदे तव्हां वट को शाहिद आहे त ओहो शाहिद पेश कयो मां अल्लाह तबारक व तआला अवा जी गाल के मान हुई ॾिनो मां अल्लाह जेको सवाल फरमायो उन सवाल ला शाहिद जो सैयदना नूह खां भी सवाल कयो वेंदो सैयदना इब्राहिम खां भी सवाल कयो वेंदो सब नबी एक जुबान सां चवंदा हो मौजा अल्लाह बियो को शाहिद असां वट कोने पर मदीने वारो सरकार मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शाहिद वेठो आहे सुभान अल्लाह बियो शाहिद केड़ो जो मौजा अल्लाह अकेलो एक राजू लखा दा मट हबीबे मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन क़यामत जे दिहाड़े छा हाल होंदो हबीबे मुकर्रम इरशाद फरमायो अल्लाह जा नबी इबादतूं फरमाइंदा वया नबूवत जी दावत दींदा वया तबलीग फरमाइंदा वया कहते हिक माण्हू ईमान आंदो कहते बिन आंदो कहते टिन आंदो पर रसूल मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो क़यामत जे दिहाड़े जो अल्लाह तबारक व तआला सवा लख नबी उम्मतुन के सफू ठहराए करे बिहारी दो ऐ मुझे अल्लाह जे उन समूरन नबी जो सफू टोटल सब जो 120 हो गयो पर रसूल मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो इरशाद फरमाए उहे 120 सफू उन्हें 120 सफू मां 40 सफू सवा लख नबी जो हो गयो 80 सफू मां मोहम्मद जी उम्मत जो हो गयो इहो छा जे करे
छाजे करे एतरी कसरत वा यो कुरान जो वायदो मुझे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो कुरान शरीफ में 3 सिपारो अल्लाह इरशाद फरमायो इन्ना अअतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानिअक हुवल अबतर। ओ मुजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काब शय मां रब जुल जलाल तोखे अता फरमाया खट कोन अता फरमाया वध अता फरमाए छड़ी आहे हर रशे मुस्तफा तो के वध अता फरमाया। ओ मौजा अल्लाह तबारक व तआला हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञाना आयो दुनिया में मुझे मुस्तफा जे नूर जो अञा ज़ुहूर कोन थियो आदम के तो पैदा फरमायो मूसा के भी तो पैदा फरमायो सब नबियन के तो पैदा फरमाए करे रवानो फरमायो। ओ मौजा अल्लाह तबारक व तआला हिन जहान जे खिलकत जो सबब छाए हेदो रंग तो रचायो हेदो जहान हेदी सोनी मखलूक तो पैदा फरमाईया। ओ मौजा अल्लाह हिन मखलूक के पैदा करण जो सबब छाए मुझे अल्लाह जे को जवाब अता फरमायो आलिमन सबरन कुल फरमायो ओ खिपरे जा मुसलमान बुद्ध दे त मुस्तफा जे सदके तो जो सीनो मदीनो में जीवीनो तई जो जहान तमा दिसो था जो एक जहान एड़ो ए ब्या बगड़ियो मुझे अल्लाह 18,000 ब्या जहान हिन जहान जेड़ा पैदा फरमाया घणा वा गलाइंदा लो आलिमल सगोरन के वही खबर करता के खबर हो जे सही 18,000 जहान मुझे अल्लाह तबारक व तआला पैदा फरमाया पर मुझे अल्लाह छो पैदा फरमाया उन जो जवाब अल्लाह सही कलाम पाक में अता फरमायो परो सिफारो उन में आदम जी खिलकत जो सबब मौजूद आ ए उन सा गडो गडो इन सवाल जो जवाब मौजूद आ सलाम पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। आवाज को थको सो न पड़े ब्यासा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला ने पाक कलाम में इरशाद फरमायो व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्दि खलीफहा क़ालू अतजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फिकु दिमाअ व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लका क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून। मशहूर आयत मां उन जी तफसील में कोन थो वञा पर मां इशारो तो के अर्ज़ कयां ऐं सुवाल जो तो के जवाब ॿुधायां त अल्लाह जहान छो पैदा कया। याद कर मुझा हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं फरमायो तुझे अल्लाह पंहिंजे मलाइकन खे ओ मुझा मलाइको मां फ़ैसिलो फरमायो त आदम खे पैदा फरमाया। ओ मुझा अल्लाह आदम खे छो पैदा फरमाई। दुनिया में ईंदो झेड़ा कंदो दुनिया में ईंदो फसाद कंदो दुनिया में ईंदो ही सुणी दुनिया तो रब मुझे अल्लाह खल्किया इन दुनिया में अची करे फसाद कंदो मुझे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आदम के खल्कण वारो मां रब आया ऐ उन खल्कत जो राज मां अल्लाह थो ॼाणा। ओ इंसान जेड़ी भला उन जो राज खुलंदो त तोखे ओ मलाइका खबर पइजी वेंदी त मां रब जुल जलाल आदम के छो पैदा फरमायो आहे।
आदम अलैहिस्सलाम के मुझे अल्लाह पैदा फरमायो। सैयदना आदम अलैहिस्सलाम खल्क़ जी वयो, मुझे अल्लाह पर हुक्म इरशाद फरमायो आदम के वठी वञो त जीअं आदम वञी करे मां रब ज़ुल जलाल जी जन्नत जो सैर करे अचे। आदम अल्लाह के प्यारो आहे, इहा ॻाल्हि सम्झो। जंहिंखे अल्लाह साईं सभिनी खां पहिरें इंसान जे लाइ हुजण जे लाइ चूंडियो आहे, अबुल बशर रब उनखे बनायो आहे, आदम अल्लाह के प्यारो आहे। मुझे अल्लाह इरशाद फरमायो आदम के वठी वञी करे जन्नत जो सैर करायो। आदम अलैहिस्सलाम के जन्नत जो सैर करायो। आदम अलैहिस्सलाम पंहिंजो वक़्तु गुज़ारियो आहे। मुझे अल्लाह पंहिंजी हिकमत जे तहत सैयदना आदम के ज़मीन ते लाथो आहे। अल्लाह जा नबी गुनाह न कंदा आहिनि, ग़लती न कंदा आहिनि, ॾोह न कंदा आहिनि, छो त मुझे अल्लाह तबारक व तआला सवा लख नबीअ खे मासूम पैदा फरमायो आहे। नबीअ जे लाइ गुनाह जो अखर चवण बि गुनाह आहे। आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते लही आयो आहे। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह औलाद अता फरमाई आहे। जो सुभान अल्लाह, बात खोलियो त मिंट भॼे तव्हांजी। औलाद अता फरमाई। सैयदना शीस अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम जो साहबजादो आहे। जो सुभान अल्लाह। हाबील बि साहबजादो आहे। जो सुभान अल्लाह। काबिल बि सैयदना आदम जी औलाद मामा उनजो पुटड़ो आहे। अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम के साहबजादा अता फरमाया, औलाद अता फरमाई आहे। पर सैयदना शीस नबी जो निज़ारो अजब आहे, सैयदना शीस जो निशान अजब आहे, सैयदना शीस जो शान अजब आहे। संदसि ॿाहिरि पंहिंजे वालिद खां था पुछनि, ओ सैयदना आदम अलैहिस्सलाम पंहिंजे वालिद खां था पुछनि, ओ बाबा साईं सैयदना शीस जो शान छो मथे आहे? बाबा कहिड़ी ॻाल्हि में शीस जो शान मथे आहे? अर्ज़ था कनि बाबा शीस जो शान हीअं आहे जे ऊंदा हीअ राति में ईंदो आहे त ऊंदा हीअ राति बि सॼो नूर सां रोशन थी ईंदी आहे। चेहरे में मुखड़े में हुनजी रोशनी रखियल आहे। ओ बाबा साईं असां बि तुंहिंजा बचड़ा, असां बि तुंहिंजा पुटड़ा, अमड़ बि असांजी हवा, हिनजी बि अमड़ हवा, हिन जो बि बाबो आदम, तूं बि असांजो बाबो आदम आई। हिन में रब कहिड़ी मणिया रखी आहे? सैयदना आदम अलैहिस्सलाम जवाब अता फरमायो आहे, शीस जोड़ो तेड़ो मुंहिंजो पुटड़ो नाहे, शीस जोड़ो तेड़ो तव्हांजो भाउ नाहे। ओ बाबा साईं हुन में कहिड़ो राज़ आहे? सैयदना आदम अलैहिस्सलाम जवाब अता फरमायो, शीस जी पेशानी में जेको नूर ॾिसो पिया सो नूर आखिर ज़मान मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर आहे। सुभान अल्लाह। इहो जेको तव्हांखे ईअं नज़र पियो अचे त सुहिणो सेब तो ऊंदा हीअ राति में अची वञे त हुनजे चेहरे जी रोशनीअ सां जहान रोशन थी वञे। सुभान अल्लाह त चओ यार। माना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा जहान में ज़ाहिरी तौर ते तशरीफ़ वठी कोन आया आहिनि। मुस्तफ़ा जो नूर अॻे ई जहान खे भरपूर कयो बीठो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह साईं हुननि खे जॾहिं जवाब मिलियो ख़ामोश थी विया, पर वरी इंसान घर जा भाती पाण में वेहंदा, ॻाल्हियूं कंदा, कचहरियूं कंदा। हिकिड़े ॾींहुं पाण में सैयदना आदम अलैहिस्सलाम जी औलाद पाण में वेठी आहे ऐं गुफ़्तगू पई करे, कचहरी पई करे। तोखां ॻाल्हि विसरी वई हूंदी, मां जेको सुवाल कयो आहे मां तोखे हुनजो जवाब ॾींदुसि। सुवाल त तव्हां खां विसरी वियो हूंदो, पर मूंखे यादि आहे। पाण में ॿाहिरि वेठल ऐं वेही करे कचहरी पिया कनि पाण में, पर तोवारी बावारी कचहरी हूंदी आहे। पानी जो वारो आहे, सामान वठणो आहे, सीधो वठणो आहे, कमु करणो आहे, कार करणो आहे, ग़ीबत करणी आहे, गिला करणी आहे। पर अल्लाह जा नबी ऐं अल्लाह जे नबी जी औलाद पाण में वेठा आहिनि, पर अल्लाह जी सिफ़त ऐं सना पिया बयान फरमाइनि। ग़लति हो न ॻाल्हाईंदा। चङनि जी औलाद चङो कमु कंदी आहे, उन्हनि जो वेठे वेठे पाण में हिकिड़ी ॻाल्हि ते बहस थी पियो, सुवाल थी पियो हिक ॿिए में, ऐं हिक ॿिए खां पुछियो सुवाल छा आहे? जी सुवाल हीउ आहे, अल्लाह तबारक व तआला मखलूक पैदा फरमाई आहे। जीअं मां अर्ज़ कयो त 18,000 मखलूक रब पैदा फरमाई आहे। हुननि जो सुवाल पाण में इहो आहे,
अल्लाह सी मखलूक त पैदा फरमाई या मुझो रब खालिक वा पर बुधाए तो सही रब के सारी मखलूक में सभिनी खां वधीक प्यारो केर या सुभान अल्लाह जोर सा सुभान अल्लाह खालिक अल्लाह मालिक हू खालिक असां मखलूक आहियूं पर रब के प्यारो केर पाण में बहस थी पियो पाण में मुबाहिसो थी पियो पर ॻाल्हि उन्हनि जी टुटरी कान हिकिड़नि जो रब खे जन्नत प्यारी छो त अल्लाह से जन्नत के मोमिनन जे लाइ इनाम लाइ पैदा फरमायो आहे ऐं हिकिड़नि चयो न अल्लाह के हूर कसूर प्यारा जो अल्लाह तबारक व तआला उहे बि मोमिनन जे लाइ नेमत करण पैदा फरमाया है ऐं ॿियनि चयो त न अल्लाह के जेकॾहिं सभिनी खां वध प्यारो आहे त असांजो बाबो सैयदना आदम अलैहिस्सलाम प्यारो आहे पर ॻाल्हि हुननि जी पाण में टुटरी कान जो भला ॻाल्हि टुटरी करे ख़त्म थी वञे बाबा ठीकु आहे सभिनी ते मुतफ़िक़ थियूं पर न हिकिड़ा चवनि पिया हीअ वा हिकिड़ा चवनि पिया हूअ वा आख़िर में हुननि जी सलाह बीठी आवाज़ जाॻो पिया तवज्जो आहे पर हुननि जी ॻाल्हि कोन टुटरी आहे आख़िर में इन ॻाल्हि ते हुननि इत्तिफ़ाक़ कयो हलो त हली करे इहो फ़ैसिलो जेकॾहिं असांखे कराइणो आहे त बाबे आदम खां था करायूं बाबे जेको फ़ैसिलो फरमायो असांखे अखियुनि ते आहे क़बूल सभु मेड़ करे सैयदना आदम अलैहिस्सलाम जी खिदमत में हाज़िर थिया ऐं उते इहो सुवाल साॻियो वरजायूं जेको सैयदना आदम अलैहिस्सलाम जवाब अता फरमायो ॿुधण खां पहिरें मुस्तफ़ा ते सलात पढ़ त ॿुधायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हाणे इकट्ठो करे सैयदना आदम अलैहिस्सलाम वटि पहुता ओ असांजा बाबा साईं असांजो सुवाल इहो आहे त अल्लाह तबारक व तआला मखलूक पैदा फरमाई आहे ओ मुंहिंजा रब ओ मुंहिंजा बाबा आदम तू अल्लाह जी मखलूक जन्नत बि अल्लाह जी मखलूक उन जन्नत में मुंहिंजे अल्लाह जेके नेमतूं पैदा फरमायो आहिनि से बि मुंहिंजे अल्लाह तबारक व तआला जी मखलूक आहिनि ओ बाबा आदम अलैहिस्सलाम तव्हां पाण फ़ैसिलो फरमायो अल्लाह तबारक व तआला खे हिन सारी मखलूक में केरु पसंदि आहे सैयदना आदम अलैहिस्सलाम खिली ॾिनो आहे पाण मुस्कुराए करे इरशाद था फरमायो ओ मुंहिंजा बचड़ो तव्हां चओ था त अल्लाह खे जन्नत प्यारी आहे मां प्यारो आहियां हूर प्यारा आहिनि कसूर प्यारा आहिनि न जेकॾहिं मूंखां सुवाल कयो था त जवाब थो अता फरमायाव त अल्लाह खे सारी मखलूक में मुहम्मदुर रसूलुल्लाह वध खां वध प्यारो आहे ओ मुंहिंजा बाबा साईं यो हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पैदा फरमायो सैयदना आदम इरशाद फरमायो अल्लाह अन्या पैदा कोन फरमायो अमा के कीअं ख़बर पई आहे त रसूलुल्लाह आहे जेको अल्लाह तबारक व तआला के प्यारो सैयदना आदम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो अल्लाह तबारक व तआला मूंखे पैदा फरमाइण जो फ़ैसिलो फरमायो ओ मुंहिंजा बचड़ो मां उन जन्नत में वियो आहियां उन में जेके हूरूं ॾिठमि उन्हनि हूरुनि जूं जेके इच्छूं आहिनि उन्हनि इच्छुनि जे मथां बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखियल ॾिठमि उन जन्नत में मुझे अल्लाह तबारक व तआला वण पैदा फरमाया आहिनि उन्हनि जन्नती वणनि जा जेके पन हुया उन्हनि पननि जे मथां आख़िर ज़मान मुहम्मद अरबीअ जो नालो लिखियल ॾिठो हुयो
अदा मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद मुबारक जा चर्चा जहान में अगे ही जारी आहिन ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जह रात में तशरीफ वठी आयो अल्लाह तबारक व तआला जहान के पंहिंजे नूर सां भरपूर फरमाए छॾियो आहे। शहर मके में शादियूं थियूं वाह वाह मुबारक बादियूं थियूं सारे आलम में इमदादियूं थियूं सारे आलम में इमदादियूं थियूं मौला मीहो रहमत जो वसायो अज जामो मोहम्मद जायो सखी शाह अरब मंझ आयो अज जामो मोहम्मद। छो भला तव्हां खिपरे वारा मुस्तफा जो मिलाद न मल्हाईंदा हुजो जेके मल्हाईंदा उहे मां सां गॾिजी चवनि मां हिकु दफ़ो वरी चवां थो पर बाक़ी खिपरे वारनि जी ख़बर पवे मूंखे पक वा साईं बि मूंखे ॿुधायो मां तव्हांखे सुञाणींदो आहियां त तव्हां जहिड़ा तहिड़ा न आहियो अल्हम्दुलिल्लाह मुर्शिदनि वारा आहियो रोज़े धणी जी बि जमायत आहियो सुहरवर्दी बि आहियो चिश्ती बि आहियो नक्शबंदी बि आहियो निंधणकार आहियो पीरनि वारा आहियो रसूलुल्लाह जा आशिक़ हिते सभु मौजूद आहियो। शहर मके शादियों थियूं वाह वाह मुबारक बादियों थियूं सारे आलम में इमदादियों थियूं सारे आलम में इमदादियों थियूं मौला मीहो रहमत जो वसायो अज जामो मोहम्मद जो जायो सखी शाह अरब मंझ आयो अज जामो मोहम्मद। सुभान अल्लाह सीनो खोले रसूलुल्लाह जी आमद मुबारक थिया अन्या मुझो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहान में ज़ाहिरी ज़ुहूर मुस्तफा जो थियो ही कोने मुस्तफा जी आमद मुबारक जा चर्चा हलन पया ऐं मुस्तफा करीम जह रात में जह सुबह जे वक्त में बारी रबीउल अव्वल शरीफा सूमर जो दिहाड़ो आ मुस्तफा करीम जी आमद थी आ मुस्तफा जहान ते कदम रखियो आ अल्लाह जहान तो मुसीबत मुस्तफा जे सन के टारे छडियो ऐं कसम अल्लाह जो आलिमन जेको मुस्तफा जी शरफुल मुस्तफा किताब मशहूर हजरत मुफ्ती साहब उन जो मुतालो फरमाइंदा हुआ मां रबीउल अव्वल शरीफ में ये अरबी किताब हुई पढ़दा आयो कढदा आयो उन शरफुल मुस्तफा में मां हिकड़ी रिवायत पढ़ी आ दिल चवे थी आहे ड्रिखी पर घणी मां तोखे ड्रे करे कोन ॿुधाईंदुसि मुख्तसर तोखे ॿुधाईंदुसि तूं ॿुधंदे त तुंहिंजो सीनो मदीनो थींदो सलात मुंहिंजा बि वधे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब ठरो था ने मरो था जोर से ठरो था ना बा छो न ठरदा से अल्लाह से मुस्तफा जी सद के बेड़ा पार फरमाए छड़िया सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम सब जो सुभान अल्लाह अल्लाह जो नबी आ ऐं अल्लाह तबारक व तआला हुन खे जेका बादशाही अता फरमाई आ उन बादशाही जो मट कोन्हे
सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक व तआला ही ईमान अता फरमायो। सैयदना सुलेमान जे हेठों जे अल्लाह जिन्न कैद फरमाए छड़िया, जिन्न सरकश उन जा मुती हूंदा हुया। हवा अल्लाह तबारक व तआला सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम जे हवाले फरमाए छड़ी हुई। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम इशारो फरमाइंदो हो त ओ हवा उत्तर भुल त उत्तर हलंदी, ओलह भुल त ओलह हलंदी। उन जी हर शे अल्लाह मुती फरमाई। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम उन हवा के हुक्म फरमायो। हवा अल्लाह तबारक व तआला मुखे बादशाही अता फरमाईया। एड़ी बादशाही मुझे अल्लाह अता फरमाईया जय बादशाही जो मट्टु बनाहे मिसल बनाहे। हल मुझी दिल चवे थी तमा पांजी बादशाही जो सैर करे अचा, पाजे तख्त मुबारक ते वेठो आ। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम सैर फरमाइंदो आयो आ। हिकड़ी सरजमीन वा, उन सरजमीन जे मथा जेड़ी बल सैयदना सुलेमान जो गुजर मुबारक थियो आ। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे तख्त के हवा के हुक्म फरमायो आ, ओ तख्त जमीन ते नहीं आ, ओ हवा मुखे हेठ लाए। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम जो तख्त मुबारक हेठ लही आयो आ। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजी पेजार मुबारक नालयन मुबारक पंहिंजे कदमन मुबारक मां कढी करे उन सरजमीन तां सोणो सुलेमान अलैहिस्सलाम पेरन उघाड़े गुजरियो आहे। पेरन मां हुआ पेजार मुबारक नालयन मुबारक। सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम लाथिया 2 किलोमीटर 5 किलोमीटर 8 किलोमीटर 10 किलोमीटर जेतरी भी मुसाफत वा, उन मुसाफत वा सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम पाजा कदम शरीफ उघाड़ा करे उता लंघियो आ। सदुन हवारी सदुन सहाबी सदुन खिदमत गुजार उन्हनि सवाल कयो आ, ओ सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम सारी जिंदगी अमा सा गॾु असां सफ़र फरमायो, ओ हम मुस्तफा जो रोज़ जगह ते अल्लाह बनाइण जो इराद फरमायो। अरे सुभान अल्लाह। मां जे सरजमीन ता पेर उघाड़ा करे लखियो आया, या जेड़ी तेड़ी सरजमीन नाहे मुझे मुस्तफा करीम जे हिजरत वाली जगह वा। मुझो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जगह ते आरामी थी दो। एड़ी जगह वा सिजो चंद्र सितारा आसमान लोह कलम मुझे रब जो अर्श वा, उन अर्श खां बि मुस्तफा जे रोज़े जो शान वधीका। सुभान अल्लाह। जोर सां हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जसद अतहर सा जेका जगह टच थे थी जैसा मुझे रसूलुल्लाह जो जिस्म मुबारक मिलला, वा अर्श खां वधीक अफजल जगह वा। ओ मोमिन मुसलमान यह गाल याद रख जां त मुझो नबी हयातुन नबिया मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परदो त फरमायो आ, पर कसम अल्लाह जो अज जे कने रबीउल अव्वल जे महीने में अज हिन खिपरे में जेकने साईं अहमद अली सिकंदरी जी दावत ते तू आयो आई मुस्तफा ते सलातो सलाम पढ़ी तो नात पढ़ी तो मुझो मुस्तफा मदीने में बुद्धे बतो तो जवाब मुस्तफा अता फरमाए दे। सुभान अल्लाह। अब मदीने के अलड़ वासो साथ मते करे मान तो चाया तबू अटे सोन चांदी जर जे तुझे सच के सिंधु में
गंज ब्याकारे कबा है गंज ब्याकारे कबा जे तो जड़ो गो हर जे थो गुरा मिठड़ा तो जे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मान थो चाहियां त मूं वटि थो गुरा मिठड़ा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे लोक सां गॾु मां बि पाड़े मेल दे ही रहां कंहिं बि कुंडड़ीअ में कखां घर अॾे ही रहां रोज़ शब अॻियां अखियुनि जे रोज़ अतहर हुजे थो गुरा मिठड़ा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे झूमी झूमी माल थो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो गुरा मिठड़ा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सुभान अल्लाह सीनो खोले सलात पढ़ त मुस्तफ़ा जो मोजज़ो अर्ज़ करे तो के मिलाद ते इम्तिहा था कयो मुस्तफ़ा जे सदके तो जा बेड़ा पार सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह जमा सबूरी तवज्जो कयो साईं हिकिड़ी ॻाल्हि इरशाद फरमाई उहा मुंहिंजे ज़हन में हुई ऐं मां चयो त थोरो न ते मां बसि हिकु मिंट मूंखे ॾियो तव्हां साईं फरमायो त मां पर मिंट ॾुखियाई सां वरिती आहे साईं ईअं फरमायो अबा साईं हिन ॾुखियाई सां इंतिज़ाम फरमायो आहे हेॾो सुहिणो इंतिज़ाम कयो अथई ऐं इंशाअल्लाह इहे ॾुखियायूं कोन्हनि इंशाअल्लाह इहो जेको तो कलम वहायो फ़ोन वहायो पनो लिखी मिंट गुज़ारी इन जी ख़बर कबर में पवंदी जेॾी महिल नूर थी करे इहा शइ तुंहिंजे साम्हूं ईंदी इंतज़ामी मामला हलंदा कॾहिं कॾहिं थींदो आहे ऑफिसनि जा जेके कानून आहे उन कानून जी पैरवी कबी तरीक़े सां हलबो उन कानून ते अमल बि कबो पर एतिरो ज़रूर आहे मां मथे दरख़्वास्त लिखी आहे इंशाअल्लाह अॻिले साल खां इहा मुसीबत दूर आहे सुभान अल्लाह ज़ोर सां चओ मां अॻिले साल या हिन साल जी दरख़्वास्त देरि थी वई मां मसरूफ़ हुउसि पर मां इहा दरख़्वास्त ठाही आहे समूरे सिंध जे आलिमनि खां वठी करे अबा महरम शरीफ़ में केरु परमिट कोन वठंदो आहे ॿिया माण्हू परमिट कोन वठंदा असां इंशाअल्लाह वज़ीर आला साहब ॻाल्हाईंदासूं वज़ीर दाख़िला साहब ॻाल्हाईंदासूं IG साहब ॻाल्हाईंदासूं इंशाअल्लाह इहो असांजो कानूनी हक़ आहे ऐं अलाह कंदो हुननि बि असांखे चयो आहे साईं बिल्कुलु तव्हांजो हक़ आहे आइंदा परमिट जी ज़रूरत ई कान पवंदी रबीउल अव्वल सॼो मीलाद मल्हाईंदो वरु अल्लाह ख़ैर फरमाईंदो फ़क़ीरनि जी तयारी करे छॾी आहे IG साहब ॻाल्हाए छॾियो आहे मथे बि ॻाल्हाए छॾियो आहे अलाह कंदो परेशानी अॻे बाबा पुरअमन प्रोग्राम आया न पुरअमन आहे बाबा ॾिसो कहिड़ी रहमत पई वसे मुंहिंजे हबीब करीम जो मीलाद आहे ज़िक्र ख़ैर थिए बाबा सीनो सभिनी जो ठरे थो हले रुगो तव्हांजो या मुंहिंजो थो ठरे सभिनी जो ठरे थो अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह तबारक व तआला सां अहले सुन्नत जा प्रोग्राम सुहिणा मुस्तफ़ा जे शान ते मुस्तफ़ा जे बचड़नि जे शान ते मुस्तफ़ा जे सहाबनि जे शान ते इंशाअल्लाह इहो पन्नो तुंहिंजे फ़ाइदे में आहे पर आइंदा ये पन्ना बि ख़त्म न अलाह कंदो इंतज़ामिया तो सदाई साथ ॾिनो आहे ॾींदो महबूब जो मीलाद क़यामत ते वियो हलंदो हाणे सलात पढ़ंदा ॻाल्हि कया सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या
हबीब अल्लाह मोजो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफर मुबारक में आजो सुभान अल्लाह सफर मुझे हबीब जो ऐं सफ़र थींदा हा हींअर त सोलो आहे सफ़र गाॾी सुबुह जो कराची मां थी अचे अञा जे जहाज़ ते चढ़ त जाॾे वञो न थी अचे सफ़र आसान थिया मुंहिंजो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र मुबारक में आ कई जंग जो मोकिलियो आहे हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के शरीफ़ ऐं मदीने शरीफ़ जे विच ते आहिनि ओ मक्को शरीफ़ जे मक्के शरीफ़ जा कसम मुंहिंजो अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में ज़िक्र फरमाईंदो आहे पर तोखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे मुंहिंजे अल्लाह इरशाद फरमायो आहे ला उक़सिमु बिहाज़ल बलदे मां अल्लाह तबारक व तआला जो शान नाहे तमा अल्लाह मखलूक कयल शइ जो कसम खणा पर मां अल्लाह तबारक व तआला मक्के जा कसम खणंदो हा ओ मुंहिंजा अल्लाह इन मक्के शरीफ़ में काबू आहे तॾहिं कसम खणंदो हा मुंहिंजे अल्लाह इरशाद फरमायो न ओ मुंहिंजा अल्लाह इन में हजर अस्वद आहे तॾहिं कसम थो खणे मुंहिंजे रब फरमायो न ओ मुंहिंजा अल्लाह इन शहर में सफ़ाई मरबूबा तॾहिं तूं इन जा कसम खणंदो हा रब ज़ुल जलाल इरशाद फरमायो आहे न ओ मुंहिंजा अल्लाह पोइ मक्के शरीफ़ जा कसम छो ज़िक्र फरमाईंदो हा मुंहिंजे अल्लाह इरशाद फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद ओ मुंहिंजा हबीब करीम न काबे जे करे कसम खणंदो हा न हजरे अस्वद जे करे कसम खणंदो हा त तूं मुहम्मद अरबी जे करे कसम खणंदो आहे जो मुंहिंजा हबीब करीम तूं इन मक्के में रहंदो हा ओ मुंहिंजो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के ऐं मदीने शरीफ़ जे विच ते सफ़र में आ हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आरामी थिया हिकिड़े सहाबी जेको ख़ादिम हुआ मुस्तफ़ा सां गॾु आ हबीब मुकर्रम उनखे इरशाद फरमायो आहे ओ सहाबी मंझंदि जो टाइम आहे गर्मीअ जो वक़्तु आहे चंद लम्हा मां मुहम्मद करीम आराम फरमाइण घुरां थो ओ सहाबी आराम कर हुन सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां आराम फरमायो या रसूल अल्लाह मां अव्हां जे चेहरे जो दीदार वेठो कंदुसि या रसूल अल्लाह मासूम अव्हां आराम फरमायो मां अव्हां जे मुखड़े मुबारक जो वेही करे दीदार कंदुसि या रसूल अल्लाह हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वण मुबारक जे हेठां सुम्ही रहिया आहिनि जमा सगुरु तमामु जाॻो पिया जेके जागत हाथ मथे करे हबीब करीम उन मन जे हेठां तवज्जो फरमाया सही इब्न हिब्बान जी रिवायत वा मुस्नद इमाम अहमद बिन हंबल में इमाम अहमद बिन हंबल बिन के नकुल फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मन जे हेठां आरामी थिया सहाबी रसूलुल्लाह जे चेहरे में वेठो थो निहारे थोड़ी देर गुज़री आ उन सहाबी ॾिठो आ त साम्हूं का शइ हलंदी थी अचे थोड़ी देर बीही करे उन उथी बीही करे गौर फरमायो आ सहाबी चए थो त कसम अल्लाह जो हिकिड़ो पण पंहिंजो पाड़ो पटायूं करे इंसान वांगुरु हलंदो पियो अचे इंसान हलंदो आहे कदम खणंदो आहे पाड़ो पंहिंजो पटायूं करे उहो पण हलंदो थो अचे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम में हल मुंहिंजो मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिरी अखियूं मुबारक मुस्तफ़ा जो ॿूटियल आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां उहो वणो आयो आहे उन झुकी करे मुंहिंजे मुस्तफ़ा जे मथां बीही करे सलातो सलाम पढ़ियो आहे बीही करे सलातो सलाम पढ़ियो आहे ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हर शइ सलातो सलाम पढ़ंदी आहे मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे ऐं उन हदीस जी रिवायत फरमाइण वारो तुंहिंजो मुंहिंजो मुर्शिद अली शेर ख़ुदा सुभान अल्लाह ज़ोर सां केड़ो अली शेर खुदा अरे लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ जाता था ओ
अली शेर खुदा व दरिया के हुक्म फरमाए सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम था इरशाद फरमाए हर शय मुझे हबीब मुकर्रम दे सलातो सलाम पढ़ दिया सैयदना अली शेर खुदा नकुल फरमायो मुस्लिम शरीफ किताब जो डालो अली शेर खुदा तो फरमाए रसूल मुकर्रम इरशाद फरमायो इन्नी ला अरिफु हजरन मिन मक्का कान युसल्लिमु अलैया क़ब्ल अन उबास औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे जो तो मुझे सुने सरदार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मा नबूवत जो ऐलान को न फरमायो जे को पत्थर मक्के में मा रसूलुल्लाह ते सलातो सलाम पढ़दो हुयो मा रसूलुल्लाह अजबू न पत्थर के सुञाणियो है हेरे तवज्जो कजा अब पत्थर जो शान मथे या तो जो मथे माना इंसान जो शान मथे या पत्थर जो उम्मत जो शान मथे या इंसान जो शान मथे या अल्लाह पत्थरन को वधिक शान बनायो जेकने मोजो हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो इरशाद फरमाए तो वो पत्थर माते सलातो सलाम पढ़दो आई मां अजब उन पत्थर के सुञाणी दो आया तो ओ खिपरे जे हिन मैदान में वेहण वारा मुसलमान जेकने तू सा घड़ में खिपरे में बीही करे रसूलुल्लाह ते सलातो सलाम पढ़ दो रसूलुल्लाह तो के बेसुजा में सलातो सलाम पढ़े कि अल्लाह ज़ुबान अता फरमाए रसूलुल्लाह बुधे इयो तो मौजज़ो वा पर आलिम बयान फरमायो ये इंसान जो आवाज हुंदो ये चिट्टे पिटे आवाज सा वण मुस्तफा दे सलातो सलाम जो पढ़े तने तो सुने अली शेर खुदा बुधो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो वण वरी सा को पंजी जगह ते वापस वियो रसूलुल्लाह पाजी निंद्र मुबारक मा जागी पिया सुभान अल्लाह चौधरी पूरी कई ईअं न सुभान अल्लाह रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाजी निंद्र मुबारक मो जागिया हने सोचे गाल समझी करे बुद्ध जा आई पंहिंजे दिल में विहार जा त तोखे ख़बर पवे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको मीलाद मुबारक तू करी थो हबीब जे नाले ते जेको गड्ढ थींदो कसम अल्लाह जो इहो तो जो बेकार न है वेहण तो जो इंशाअल्लाह इहो कबूल आ हबीब मुकर्रम पंहिंजी निंड मुबारक मो जागिया सहाबी अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजो अजब नज़ारो ॾिठो अथम हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिली करे इरशाद फरमायो छा अज तो ॾिठो सहाबी अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिय वण खे ॾिठो अथम वो वण हलंदो आयो अहां जे मथां वना जी करे सलातो सलाम पढ़ियो हबीब मुकर्रम इरशाद फरमायो हाओ अल्लाह तबारक व तआला जडे इन वण खे पैदा फरमायो हो इन वण अल्लाह तबारक व तआला का दुआ घुरी हुई ओ मोजा अल्लाह तबारक व तआला जे कदे मुझे हबीब करीम आखिर ज़मान मोहम्मद अरबी जो हिन जगह ता गुजर थे त मोजा रब मुखे इजाजत दे जा त मुस्तफा जे मथा वनी करे मा सलातो सलाम पढ़ी लिया अल्लाह तबारक व तआला हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इल्म अता फरमायो इल्म मा कान बमा यकून जो अता फरमायो जमीनन जो इल्म अल्लाह रसूलुल्लाह के अता फरमायो आसमानन जो इल्म अल्लाह रसूलुल्लाह के अता फरमायो अज जो इल्म रसूलुल्लाह के अल्लाह अता फरमायो कल जो इल्म अल्लाह रसूलुल्लाह के अता फरमायो मुझो हबीब मुकर्रम तो इरशाद फरमाए ओ सहाबी तू समझी जो मोहम्मद जो अखियों मुबारक बंदा है पान करीम ने इरशाद फरमाए मा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुको पंजो अखियों मुबारक बूटी दो आया मा मोहम्मद जी दिल जागदी रहदी आहे मुखे सब खबर पवदिया आई हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ये वण टिण हर शय सलातो सलाम पढ़ दिया औ इहा गाल याद रख जा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेका सलात वा या सलात सगोरी रुओ तू हिन जमाने में मौलवी तो के जलसे में को साही पटण लाए कोन पढ़ाईंदा हन अदा इहा सलात एड़ी आ जेका तुझे कब्र में भी नूर पैदा कदी त हशर में भी नूर पैदा कदी टाइम तमाजो घणो थी पर मूंखे ॻाल्हि यादि अची वई जे चओ त ॿुधाए छॾियो साईं चए थो त साईं अञा तव्हांजा 2 कलाक रहनि था सुभान अल्लाह
साईं त कलाक चयो आहे हाणे घणा था चओ फकीर वरी साईं को अगरो आहे चए थो 3 कलाक अबा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी खुशी भाग वारो मल्हाईंदो आ जेड़ो तेड़ो कोन मल्हाईंदो आ आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं सरकार घरियो आज शहर में ॿिया बि माण्हू घणा हूंदा ॿिया के होटलन ते हूंदा के दुकाननि ते हूंदा पर मां त चवां थो हीअ जेका इंतज़ामिया बीठल आहे तव्हांजी हिफ़ाज़त जे लाइ मां चवां थो त अल्लाह अज़ल में इहो बि लिखी छॾियो अबा पुलिस त ॿी बि घणी पर फलाणो ख़ान महबूब जे मिलाद में अची करे ड्यूटी अदा कंदो ये बाग जी निशानी आहे या न ॿी जगह ते ड्यूटी लगी सके ॿी इंतज़ामिया लगाए सके थी पर अल्लाह तबारक व तआला जी मेहरबानी आहे मुझे रब ज़ुल जलाल तोते माते मेहरबानी फरमाई आहे जो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद मल्हायूं था ऐं अल्हम्दुलिल्लाह असां बि मल्हायूं पिया तो कोन मल्हायो आहे मां कोन मल्हायो आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिलाद आमद मुबारक पखिन पे मल्हायो आहे हर शइ मल्हायो आहे जबलत बि मुस्तफा जे आमद जी खुशी मल्हाई आहे सलात पढ़ तो बस गाल खत्म किया सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद मुबारक जॾहिं थी अल्लामा जलालुद्दीन सुयूती अजब ॻाल्हि लिखी आहे ऐं जंहिं रात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर मुबारक हज़रत अब्दुल्लाह खां सैयदा आमिना ने मुंतकिल थियणो मुझे अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमायो त बा जहन्नम जा दर बंद करे छॾियो जन्नत जा दरवाजा खोले छॾियो मुस्तफा जी आमद थियणी आहे हबीब करीम अचणो आहे जहन्नम जो कम ई कोन्हे जंहिं मूंखे बंदि कयो ऐं हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ऐलान फरमायो जिब्रील खे ओ जिब्रील लब्बैक या रब जलील नादे फिस समावाति वल अर्द ज़मीनन में आसमानन में ऐलान कर मुझे अल्लाह केड़ो ऐलान कया अला इन नूरम मकनूनन मखजूनन मिनहु नबियुल हाशिमी सयस्तकिरु फी बतन उम्मिही फी हाज़िहिल लैला याद रखो ओ हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे लाइ मां सारा जहान ख़ल्क़िया पंहिंजी खुदाई जो इज़हार फरमायो अॼु राति हुन मोहम्मद अरबी जो नूर अमड़ जे पेट में अचणो आहे अमड़ जे पेट में मुझे रसूलुल्लाह जो नूर आयो आहे हर पासे खुशो है हर पासे मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन आमद मुबारक उन नूर मुबारक जे मुंतकिल थियण जा चर्चा है पर वरी जड़े रसूलुल्लाह इन जहान में तशरीफ वठी आया तो रसूलुल्लाह जी अमड़ साइण सैयदा आमिना थी इरशाद फरमाए त खरज मिन्नी नूर फअदाअत ली उसूर शाम चवे थी त रसूलुल्लाह जड़ी वाला इन जहान में तशरीफ वठी आया कसम वा मामू आमद औरत बार जड़ी की या मसइला थींदा गंद थींदो आ पित थींदो आ पर न न न ए रसूलुल्लाह जी आमद वा अमड़ साइण जी फरमाए मामू नूर निकलो आ एदो नूर वेठी मक्के में हां पर शाम जी महल्ला ताई माड़ियों में मक्के में वेठे पाण उन नूर जे ज़रिए ॾिठो आहे अदा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण तशरीफ वठी आया अल्लाह तबारक व तआला जहान के मुनव्वर फरमायो तुझी भी दिल मुनव्वर थी असा जी भी दिल मुनव्वर थी ऐं हर शइ खुशी मल्हाई जह दम जी जल्दी जो लिय में जान बो
दम हर हिक सासी हमद सलाह हीअं गायो अल्लाह 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 चओ अल्लाह 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 जहनम जी जल जी झोलीअ में जानिब आयो तहदम हर हिक सासी हमद सलाह हीअं गायो अल्लाह अल्लाह ईअं न झूमी झूमे अल्लाह अल्लाह इहो बारी रबीउल अव्वल ईंदी बारी रबीउल अव्वल वारो ॾिहाड़ो अचणो आहे ओ सुन्नी मुस्लमान मूंसां हथ खणी वाइदो कर साईं अहमद अली हुजे तव्हां सभु गॾु हुजो हिन साल खिपरे जे शहर में अहिड़ो जुलूस निकिरणु घुरिजे जो सॼे जहान खे ख़बर पवे त आशिक़ गॾिजिया चओ अल्लाह 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 झिरमिर अल्लाह ई झिरमिर गुण गाय प्यागेरा मिठड़ियों बोलियूं बोले बहकन प्या बाटेरा सुभान अल्लाह झिरमिर अल्लाह ई झिरमिर गुण गाय प्यागेरा मिठड़ियों बोलियूं बोले बहकन प्या बाटेरा अल्लाह 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 जहदम जी जल जी झोलीअ में जानिब आयो तहदम हर हिक सासी हमद सलाह हीअं गायो अल्लाह हथ मथे करे अल्लाह 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 बारी रबीउल अव्वल एड़ी मलायो जो सभिनीनि खे ख़बर पवे अबा तव्हां पखियुनि खां त घटि कोन आहियो पखियुनि मुस्तफ़ा जी आमद मल्हाई आहे त तूं बि मल्हाइजांइ अॼु मूंसां वाइदो कर पर अकेलो न पाण बि ईंदे ये उठ गाॾो अथई मोटरसाइकिल अथई कार अथई उहे सभु काहे अचु पाण सां टे घटि में हूअं त हुजणु 12 घुरिजनि जो 12 रबीउल अव्वल आहे पर टे ॼणा पाण सां वठी अचिजां मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाइजां रब क़बर बि तुंहिंजी मुस्तफ़ा जे सदके रोशन फरमाए छॾे अल्लाह साईं मुंहिंजी हाज़िरी खे क़बूल फरमाए अल्लाह साईं तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए अल्लाह तबारक व तआला साईं मुफ्ती अहमद अली साईं उम्मेद अली ऐं सभिनी आलिमनि असांजा बुज़ुर्ग वेठा आहिनि साईं मीर मोहम्मद अल्लाह साईं हिन जो सायो सलामत रखे आमीन चओ अल्लाह साईं तव्हां सभिनीनि खे बरकतूं नसीब फरमाए अल्लाह साईं हज़रत मुफ्ती साहब शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन जे फैज़ खे क़यामत ताईं जारी व सारी फरमाए अल्लाह साईं मुफ्ती साहब जा दरजात बुलंद फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन उथी भी हो त सलातो सलाम